अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे 27 डिसंबर। सुबह जा थिया आहिनि 11। मासी खे अचिणो न आहे, इन करे सभु कुझु पाण खे करिणो आहे ऐं प्लांट्स खे पाणी मां ॾेई आई आहियां। ऐं अॼु सुबुह जो जेको आहे सुराण ही छोला ठाहिया, त मां इन करे छोला ऐं पराठो खाधो आहे नाश्ते में। इहो मुंहिंजो फेवरेट नाश्तो आहे, पर कॾहिं कॾहिं रोज़ु रोज़ु मिलंदो त मूंखे कोन वणंदो। ऐं राति जो हिन इहे भिॼाए रखिया हुआ ऐं सवेर उथी हिन इहे पचाया आहिनि। तो इन्हनि जो बि तव्हांखे छोला पराठे जो बि किसो ॿुधायां थी। ऐं हीअ हिते कुझु तयारी करे रही आहे मुंहिंजी शहज़ादी शौक़ीन। अलाह केॾा त मिर्च खटाए थी हिन। ही चूरो बि पवंदो, उहो बि पवंदा। खाइजांइ बि तूं, मां न खाईंदी। इहो पचाइनि छा थी? 2 अलॻि शयूं। अच्छा, 2 डिशेस थी कोई पचाए, जंहिंमें हिकिड़ो त हे वाङण रखियो अथई, ॿियो अलाए छा कंदी, ॿियो छा हूंदो? नालो ॿुधाए छॾ न। पटाटा हूंदा? पुलाव थी पचाए। ओ अच्छा, पुलाव थी पचाए। सो इहो हिते सिलसिलो कम जो हलंदो रहंदो। हिते हिन पंहिंजो ओ माय गॉड सॼा बिह त तूं खपाए छॾींदीअ, मां छा पचाईंदमि। हे कल्ह बि हिन हिकिड़ी बिहनि जी वाइट डिश ठाही ऐं अॼु वरी जेको आहे बिह रखिया अथई बॉइल करण लाइ। हलो ठीकु आहे, खीर वारो थी वियो, खीर कढी वियो। सो इहो कम जो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो असांजो। अॼु मूंखे कपिड़ा ज़रूरु धोइणा आहिनि, थोरा ई आहिनि, हिकु दफ़े में ई विझंदमि मशीन में त सभु धोपी वेंदा। उन खां पोइ मूंखे शायदि मां हिन जॻह जी वीडियो ठाहियां जेको मां तव्हां सां पहिरीं शेयर कयो, संडे बाज़ार में वठी आई हुयमि। हिनखे मूंखे कुझु पेंट या कुझु डेकोरेट करिणो आहे। सो ॾिसूं था छा छा थी थो सघे अॼु में। कपिड़ा थोरा आहिनि, पर मां सोचां थी पंहिंजे कमरे जी चादर बि चेंज कयां, छो त पोइ दफ़े बि ईअं ई थियो जो मां उहा धोई हिते हेठि सुकणी विधी ऐं पोइ मां वापसि उहा ई चाढ़ी छॾी, पलंग ते विछाए छॾी, छऊं ॿियूं उहे बि चाढ़ी छॾियूं। त हिन दफ़े धोआं थी ॾिसां थी उहा ई विछाईंदमि साॻी, या मां जेका मथां ॿी लाहींदमि, छो त मथे स्टोर में पयूं हूंदियूं आहिनि न। पर हाणे वञे केरु, हिते ई सुकी वई त मूं चयो भला हाणे सुकी वई आहे त इहा ई साफ़ु सुथरी आहे, चाढ़ियांसि थी मां हिनखे। सो हीअ थोरी देरि जो कमु आहे, ॿिए चकर में चादर विझंदमि हिनजे ऐं टुवाल, उनखां पोइ बसि कपिड़ा धोइण जो जेको आहे कमु उहो ख़तमु थी वेंदो। चादर लाहे छॾी आहे ऐं मथां वञी ॿी चादर खणी आयमि। मशीन में अञा कपिड़ा हलनि था। को ज़मानो हूंदो त मां चादरूं इस्त्री करे विछाईंदी हुयमि, ऐं हाणे मूंखां नथो पुॼे, जीअं आहिनि तीअं सुम्हण खां पोइ पाणे इस्त्री थी वेंदियूं। पर इहा ॻाल्हि जेका हूंदी मूंखे पंहिंजी नौजवानी वारी उमिरि में सम्झ में न ईंदी। मां चवंदी हुयमि न, हर शइ जेका इस्त्री थियल हुजे। कपिड़ा धोइजी विया आहिनि, 1:15 थिया तक़रीबन, ऐं जेतिरा थोरा मां सम्झां पई पोइ ओतिरा रहंदा न आहिनि। हमेशह मां चवंदी आहियां हल भला अञा सर्फ वारो पाणी आहे त हेॾी विझी छॾियां, हेॾी विझी छॾियां, ईअं करे काफ़ी सारा धोतमि। ऐं अज़ान अची वई आहे, नमाज़ पढ़ंदमि हाणे। लंच जो मूंखे कोई टेंशन न आहे, छो त सुराण अजीब हिकिड़ा पटाटनि ऐं वाङणनि जा मिक्स पटाटा ठाहिया आहिनि ऐं बिहनि जो पुलाव पचायो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं कुझु न कुझु पचंदो त हाणे मां पाण अकेली जान जे लाइ त कुझु न पचाईंदमि न, त मां इहो ई खाई वठंदमि। सो उनखां पोइ हाणे वञा थी अंदरि, पहिरीं चादर विछाईंदमि ऐं उनखां पोइ नमाज़ पढ़ंदमि, पोइ वरी तव्हां सां कॉन्टेक्ट कंदमि। 2:15 थिया आहिनि, असां ॿिन्ही नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे सुराण जेको पुलाव पचायो आहे उहो रेडी आहे। लॻे त मज़े जो थो ॾिसण में। ऐं सुराण जे खाधनि जो अक्सर टेस्ट जेको हूंदो आहे न, बाज़ारि जहिड़ो हूंदो आहे, इन करे मूंखे थोरो खाइण में मसलो हूंदो आहे, छो त मूंखे वरी घर जो ज़ाइक़ो खपंदो आहे वधीक। ॾिसो हिन जो ज़ाइक़ो कीअं। सो बिस्मिल्लाह कर सुराण। सो असां कंदासीं हाणे लंच, ऐं उनखां पोइ मां ऐं मुंहिंजी सवड़। 3:30 थियण वारा आहिनि, 3:25 थिया हूंदा। ऐं मूंखे शिदत सां दिलि चए थी कुझु मिठो खाइण ते। त हाणे फ्रूट बि ख़तमु थी वियो आहे, बिस्किट ख़तमु थी विया आहिनि, कुझु बि कोन्हे। सो हिन में आहिनि 3-4 स्लाइस ब्रेड जा, हिकिड़ो अंडो खणी आई आहियां मां, ऐं सॼो सामान कढी अथमि। फ्रेंच टोस्ट थी ठाहियां ऐं हेॾा मां पंहिंजे लाइ ठाहींदमि चांहि। सो इहो मां इंजॉय कंदमि कॾहिं कॾहिं, बहरहाल दिलि चाहींदी आहे कुझु न कुझु हुजे। ठीकु आहे, ॿियो घर में सिर्फ़ु पापा पिया आहिनि, पर उहे मूंखे कोन था वणनि खाइण, त मूं चयो ठीकु आहे पाण पचाए था वठूं। हथ सोना आहिनि, जेके कुकिंग अचे थी उन जा। चांहि ठही वई आहे ऐं टोस्ट पचनि था। ऐं हूअं त मां हिननि खे कटे 2 अध कंदी आहियां स्लाइसिस खे, पर अॼु ईअं ई रखिया अथमि। 4 स्लाइस आहिनि टोटल, 4 टोस्ट जेके आहिनि ठाहियां थी। ऐं इन खां पोइ खाई पी कुझु फ्रेश थी ऐं वरी कुझु न कुझु क्रिएटिव कमु कंदमि, या जेको बि कंदमि लाज़मी तव्हां सां शेयर थींदो उहो। 3:45 थिया आहिनि ऐं चांहि ॿांहि पी मां हाणे वेट थी कयां अज़ान जो, तेसिताईं वरी अची पंहिंजी प्यारी सवड़ में सुम्ही आहियां। ऐं मंझंदि जो पुलाव सुराण ॾाढो सुठो पचायो ऐं बहरहाल खाई ड्रॉ कयोसीं।
बिहनि जो पुलाउ हुयो, अञा कुझु बिह पिया आहिनि जंहिंमां मां सोचां थी त कुझु रेसिपीस मां पाण बि ठाहींदमि। उन खां अलावा मूं सुबुह ॾींहुं चयो त छोला ऐं पराठनि जो मां तव्हां सां ज़िक्र कंदमि। त उनजो ज़िक्र कुझु ईअं आहे त लाड़काणे में हिकिड़ो मशहूरु हूंदो हुओ छोलनि वारो चाचो हाजी, ऐं उनखे असां त चाचा हाजी चवंदा हुआसीं छो त असांजे बाबा सां हुनजी ॾाढी चङी दोस्ती हूंदी हुई। ऐं जेके बि लाड़काणे मां हीअ वीडियो ॾिसंदा हूंदा हिन महिल हीअ व्लॉग ॾिसंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त याने बाबा सां जेका बि दोस्ती हुअसि असां अक्सर हुन खां छोला घुराईंदा हुआसीं त उहो असांखां पैसा न वठंदो हुओ। हालांकि असांखे इहा ॻाल्हि वणंदी न हुई, पर बाबा जी डेथ थी वई 1996 में। उन खां पोइ चाचे हाजीअ जी डेथ थी आहे हाणे हिन साल। इहे एतिरा साल हू असांखे फ्री में छोला ॾींदो रहियो। पोइ असां शर्मिंदा थींदा हुआसीं, असां हुनखे चवंदा हुआसीं त पैसा वठो त ॿारनि खे दड़कारी मोटाए कढंदो त हलो हलो खणो पंहिंजा पैसा, ऐं मां पंहिंजे यार जे फैमिलीअ खां पैसा वठंदुमि छा। पोइ आख़िर असां इहो कयोसीं जो ॿिए कंहिंखे असां थां ॾेई मोकिलींदा हुआसीं छोला वठण जे लाइ, तॾहिं बि उहो माना असांजे घर जा थां बि सुञाणे वियो। पोइ आख़िर असां पाणे मां कंहिंखे न कंहिं ॿार खे कंहिं छोकिरे खे पैसा ॾेई मोकिलींदासीं त उनखां थेलीअ में छोला वठी अचे, छो त असांखे उहे एॾा वणंदा हुआ जो असां रेगुलर वठंदा हुआसीं। ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं लाड़काणे वेंदा हुआसीं त असां त नेरनि ई ईअं कंदा हुआसीं त उन्हनि छोलनि सां असां उफराटा खाईंदा हुआसीं। सो हिन साल चाचो गुज़ारे वियो, ऐं मूं फेसबुक ते बि हुन जे बारे में हिकु ॿ पोस्टूं पढ़ियूं त मूंखे ॾाढी हैरत लॻी त हू केतिरो मशहूरु ऐं केतिरो फेमस हो। पर इहा इंतिहा आहे कंहिं इंसान जी मुहबत जी, को वॾो ख़ानदानी शख़्स हो जो बाबा जी डेथ खां पोइ एतिरा साल उन शख़्स सां पंहिंजी दोस्ती पंहिंजी संगत निभाई। इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मिसाल आहे आला ज़रफ़ीअ जो ऐं पंहिंजो तालुकात खे निभाइण जो। सो अञा बि असां कॾहिं कॾहिं घर में छोला ठहंदा आहिनि, जेकॾहिं कल्ह वारा पिया हूंदा आहिनि त मां नाश्ते में उहे पराठे सां खाईंदी आहियां, या जेकॾहिं ताज़ा ठहनि त पोइ त वाह वाह। ऐं सो राति जो सुराणी भिॼाए रखिया, सुबुह जो बॉइल कई त जॾहिं मां उथियमि बि थोरो देरि सां निमाज़ खां पोइ वरी मां जीअं वॉक वग़ैरह करे वापसि सुम्ही पियमि त ॾाढी बुख लॻल हुई त छोला जो ॾिठमि त मूं चयो भला अॼु नाश्तो वाह जो थींदो। चाचे हाजीअ खे बि यादि कजे, अलाह हुनजी मग़फ़िरत कंदो, अलाह उनजा दर्जा बुलंद कंदो। माना एॾो हिकिड़ो मुहबत ऐं ख़ुलूस वारो इंसानु हो, मां हुनजे इन दोस्तीअ ते, इन वफ़ादारीअ ते, इन भाइटीअ खे निभाइण ते मां ॾाढी हैरान आहियां। सो हाणे जेसिताईं 3 पहिरीं जी आज़ान ईंदी तेसिताईं मां हिते ई आहियां। उन खां पोइ निमाज़ पढ़ण खां पोइ वरी कुझु न कुझु ज़ाहिर कमु करिणो आहे। मां ख़ासि तौर ते चाहियां थी जेको मां जॻ हिकिड़ो वठी आई हुयमि उनखे मां डेकोरेट कयां। 5 थिया आहिनि, मां ठाहींदमि हाणे वीडियो, ऐं घिटी में ॿार खेॾनि था, पोइ सॼो आवाज़ु उहो अंदरि ईंदो आहे। व्लॉग में त ख़ैर मां करे वेंदी आहियां, पर हे ठाहियां थी मां हिन जी वीडियो। हिन जॻह खे मां डेकोरेट कंदमि डिकोपाज सां। डिकोपाज जा पहिरीं बि मां 2-3 प्रोजेक्ट ॾेखारे चुकी आहियां, ऐं हिन महिल जेको आहे मां हिन जॻह खे थी सजायां। तव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो त मुंहिंजूं डिकोपाज वीडियोज़ ॾिसी सघो थियूं। डिकोपाज बाय नसरीन वफ़ाई अगरि लिखंदव त तव्हांखे उहे वीडियोज़ मिली वेंदियूं। सो हिते मुंहिंजो ट्राईपॉड बि पियो आहे, सभु शयूं मुंहिंजूं रेडी आहिनि। हाणे मां ठाहींदमि हिन जी वीडियो। मुंहिंजी वीडियो ठही पूरी थी वई, ऐं हीअ ॾिसो, हीअ उहो जॻह प्लेन हथु नथी लाहियां छो त हिन जे मथां ग्लू आहे, त इहो अञा आलो आहे। त चौधारी फिरी मां तव्हांखे ॾेखारियां थी। हिन ते 2 क़िस्मनि जो पेपर मां यूज़ कयो आहे। क़िस्म त साॻियो ई आहे, 2 अलॻि अलॻि डिज़ाइन्स जो पेपर मां यूज़ कयो आहे। हिन जे हैंडल ते ॾिसो, ठीकु आहे। सो हीअ आहिनि नैपकिन्स, पेपर नैपकिन्स। हिकिड़ो त मूं हीअ यूज़ कयो आहे जेको तव्हां हिन जी हैंडल ते ॾिसंदव, नंढा नंढा गुल आहिनि हिन जे अंदरि बि। ऐं ॿियो जेको आहे मां हीअ यूज़ कयो आहे मेन पेपर, जेके वॾा गुल आहिनि उहो हीअ डिज़ाइन आहे। सो इहा वीडियो मां अलॻि सां शेयर कंदमि, हिन में व्लॉग में शामिल न आहे। काफ़ी हुन में टाइम लॻो आहे, ज़ाहिर व्लॉग में विझंदमि त इलाही वॾो थी वेंदो, तंहिंजे करे उहा वीडियो अलॻि सां इंशाल्लाह मां सुभाणे इहा शेयर कंदमि। सुभाणे एम्ब्रॉयडरी जी वीडियो न, बल्कि हीअ डिकोपाज जी वीडियो शेयर कंदमि। सो हाणे सांझीअ जी अज़ान अची वई आहे, मां वञा थी निमाज़ पढ़णु, ऐं उन खां पोइ इहे सॼो जेको डिज़ास्टर आहे, हिकु हिते तूफ़ान आयल आहे कचिरे जो, इहो अची मां साफ़ु कंदमि। निमाज़ पढ़ी आयमि, ऐं हीअ जेको आहे फ़िलहालु आलो आहे, जेसिताईं सुकंदो त उनखां पोइ हिन जी असुल सूरत निकिरंदी। इन खां पहिरियों मां हीअ ठाहे चुकी आहियां पंहिंजो कैंचियूं रखण जो दॿो, ठीकु आहे। हीअ ॾिसो, हीअ सेम पेपर मां हिन ते यूज़ कयो आहे। हीअ ॻाल्हि त ॿुधायो त हीअ लॻे थो त किथां कागज़ लॻल आहे,
हिकिड़ो बहितरीनु कमु आहे, ज़बरदस्त हिकिड़ो आइडिया आहे। ऐं तव्हां हीउ ॾिसी सघो था, हिन जे ठाहिण जो तरीक़ो बि मुंहिंजे चैनल ते मौजूदु अथव। उनखां सवाइ साम्हूं ॾिसो किटली तव्हांखे नज़र अचे थी, ठीकु आहे। इहा मां ठाही आहे, इन जो बि तरीक़ो अथव। हिन में मां जेको पेपर हणो हुन ते पर्पल ऐं ऑरेंज गुल आहिनि, त मां हिन में पेंट बि जेको पर्पल ऐं ऑरेंज यूज़ कयो आहे। ऐं जेके कड़ा कुंडा अथसि उन्हनि खे वरी मां कॉपर कयो आहे, ॼण त उहे ट्रामेज आहिनि। त उहो पंहिंजे हथ में आहे। उहो हिन जी बि जेका वीडियो तव्हांखे मिली वेंदी। हिकिड़ो बॉक्स बि ठाहियो हुअमि, उहो मां कंहिंखे गिफ्ट करे छॾियो आहे। त तव्हां डिकोपाज जा मुंहिंजा ॾिसंदो प्लेलिस्ट चेक कयो, डिकोपाज बाय नसरीन नफ़ाई, तव्हांखे ॾाढियूं मज़े मज़े जी शयूं हुन में मिलंदियूं। टाइम आहे हाणे टिप ऑफ द डे। अॼु जी टिप, तव्हांखे ख़बर आहे सभिनी खे त सॼी उमिरि खां आम असां वटि इहो कॉन्सेप्ट हूंदो त जॾहिं धकु लॻंदो आहे किथे बि, त गरम शइ सां जेको उनखे सिकाई कबी आहे, टाकोर कबी आहे। पर हाणे ईअं न आहे, हाणे बर्फ़ सां बि टाकोर कबी आहे, थधी शइ सां बि कबी आहे। सो टिप इहा आहे त जेकॾहिं को धकु लॻनि था, हर रोज़ु असांखे पाण खे कमु कंदे लॻनि था, ॿारनि खे लॻनि था खेॾंदे, त फ्रीज़र में तव्हां फोम जो या को स्पंज जो को टुकड़ो रखी छॾियो परमानेंट। त ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का सूरत हाल हुजे त हिकदमि माण्हू उहो कढी ऐं उनखे सेके। सियारे में त मां चवंदमि ख़ासि करे त कंहिं गरम शइ सां धक खे सेकिजे, टाकुर कजे। पर गर्मियुनि में त लाज़मी थधे सां कजे, छो त वधीक उहो बहितर आहे। ऐं जेकॾहिं बर्फ़ न बि हूंदी फ्रीज़र में, क्यूब्स न बि हुजनि, त उहो जेकॾहिं फोम जो हिकिड़ो पीस के फ्रीज़र जे दरवाज़े में कंहिं कुंड पासे खाने में पियो हूंदो, त उहो हर वक़्तु असांखे अवेलेबल हूंदो, त उहा मुश्किल न थींदी, त उहो खणणु ऐं इस्तेमालु करणु। सो अॼु जी टिप इहा आहे त ढकनि ते टाकोर करण जे लाइ फोम जो हिकिड़ो पीस पंहिंजे फ्रीज़र में रखी छॾियो। अॼु जी चङी ॻाल्हि कयूं था असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हवाले सां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे घर जे कम में पंहिंजी बीबियुनि सॻोरियुनि खे हथु वंडाईंदा हुआ, इन खां त कोई इनकार न कंदो, ठीकु आहे। सो जीअं जेतिरो मूं पढ़ियो आहे त घर जे कम में उन्हनि जो हथु वंडाईंदा हुआ, त जीअं पाणी भरे रखियो या खाधो थियूं पचाइनि त कुझु शयूं खणी आणे ॾिनियूं, अहिड़ी तरह सां। या इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, नंढे हूंदे खां असां किताबनि में पढ़ंदा था अचूं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे कपिड़नि खे पाण चतियूं हणंदा हुआ। हिकु त कपिड़नि खे एॾो पाईंदा हुआ जो पुराणा थी ॻरी वञनि, ऐं पोइ उन्हनि खे ट्रोपा बि पाण ॾींदा, उन पैचिस बि पाण हणंदा हुआ। ऐं उनखां अलावा पंहिंजी अगरि उन्हनि जी जुतियूं छिॼी पवंदियूं त उन्हनि खे टाका बि पाण हणंदा हुआ। मतिलबु इहो त पंहिंजो सॼो कमु पंहिंजे मुबारक हथनि सां कंदा हुआ। त तव्हां सोचो त अॼु असांजे मुआशिरे में, ख़ासि करे असांजे सिंधी मुआशिरे में छा थी रहियो आहे। असांजा छोकिरा घर में कमु कनि था, असां सां मुराद मुंहिंजो घर न आहे, मां जनरल मुआशिरे जी ॻाल्हि थी कयां। मुंहिंजो त हिकिड़ो अजीब अनोखो ई घर आहे, ठीकु आहे। सो आमतौर ते असांजूं माइरूं, सिंधियाणियूं, सिंधी माइरूं पुट परस्त, उन्हनि खे को कमु न चवंदियूं, उन्हनि खे विहारे खाराईंदियूं, मानी बि आणे ॾींदियूं, जेके चवंदा आहियूं असां खट ते ॾियणु, खणी हाणे अॼुकल्ह खट ते नथा खाऊं, डाइनिंग टेबल ते था खाऊं, त मानी बि उन्हनि खे उते आणे ॾींदियूं, पाणी जो गिलास बि भरे ॾींदियूं। उथी वेंदा त उन्हनि जा थां बि खणंदियूं, कपिड़ा बि इस्त्री करे ॾियो, कढी बि ॾियो, धोई बि ॾियो, वेड़े बि रखो। नंढा नंढा कम आहिनि इहे, ज़ाती कम। इन्हनि जी आदत हुजणु खपे। पंहिंजे ॿारनि खे नंढे हूंदे खां हेरायो, रुॻो छोकिरियुनि खे न, पंहिंजे पुटनि खे बि, छोकिरनि खे बि, त उन्हनि खे नंढड़ा नंढड़ा कम करण जी आदत विझो। उन्हनि खे पंहिंजा कमरा साफ़ सेट करण जी आदत, ॿुहारियूं पोचा न कनि भले, पर घटि में घटि चादर सिधी कयो, विहणा सिधा कयो, टॉल सुकणो विझी अचो, पंहिंजा कपिड़ा पंहिंजी पंहिंजी जाइनि ते रखो। यूनिफॉर्म चेंज था कनि या ॿाहिरि वञूं था ॿिया कपिड़ा पाए था वञनि, त उहे बाक़ी कपिड़ा किथे रखिणा आहिनि, पंहिंजा जूतनि जी जाइ मुक़ररु हूंदी, उहे किथे रखिणा आहिनि। ॿारनि जी तरबियत कयो प्लीज़, रुॻो धीउनि खे घरनि जा कम न सेखारियो। पुटनि खे बि ओतिरी ज़रूरत हूंदी आहे तरबियत जी। जॾहिं असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण पंहिंजा कमु कंदा हुआ, त छा असांजे घर जा जेके पुट आहिनि, असांजा छोकिरा आहिनि, असांजा मर्द आहिनि, आसमान तां त न लथा आहिनि। असां नबीअ जे पेरनि जी खाक बराबरि बि न आहियूं, उन लाइक़ु बि न आहियूं असां। ऐं हुननि जेका ज़िंदगी गुज़ारी उहो असांखे तरबियत ॾेई विया, असांखे सेखारे विया, असांजे लाइ करे विया, त जीअं असां उन्हनि खे फॉलो कयूं, उन्हनि वांगुरु कयूं। सो पंहिंजे पुटनि खे मुहताज ऐं माज़ूर करे न पालियो। जो घर में कोई न हुजे त उन्हनि खे खाइण जी मुसीबत पइजी वञे त हाणे छा खावां, पचाइणु नथो अचे, या होटलिंग जी आदत आहे, त पोइ त बसि अलाही वाई आहे। त बहितरु इहो आहे त
त उन्हनि खे कमु करण जी आदत विझो। धीअनि पुटनि खे बराबरि सम्झो, उन्हनि में फ़र्क़ु न कयो, उन्हनि जी ख़र्चीअ में, उन्हनि जे खाधे में, उन्हनि जे आराम में, उन्हनि जी आज़ादीअ में धीअ ऐं पुट में को फ़र्क़ु न कयो। ॿिन्हिनि जी हिकु जहिड़ी तरबियत कयो, हिकु जहिड़ी परवरिश कयो। इहे ई पुट आहिनि सुभाणे के ॿिए शहर में पढ़णु था वञनि, के हॉस्टल में था रहनि, ॿिए शहर में उन्हनि खे जॉब मिली थी वञे, त घटि में घटि उन्हनि खे एतिरो त ईंदो हुजे त हू ख़ुदि कफ़ील हुजनि, कंहिंजा मोहताज न थियनि, परेशान न थियनि, घबराइनि न। ऐं इन में कहिड़ो ऐब आहे त अगरि धीअ थांव थी धोए त पुटु न धोए, या धीअ अगरि कपिड़ा थी धोए पुटु सुकणा थो विझे, त इन में कहिड़ो ऐब आहे? या हू अगरि पंहिंजा कपिड़ा पाण इस्त्री करे पाए त छो न, पंहिंजो कमु थो करे, कंहिं ते अहसान न आहे इहो। त महिरबानी करे पंहिंजे नियाणियुनि सां गॾु गॾु पंहिंजे पुटनि जी बि तरबियत कयो, सुठो इंसानु ठाहियो उन्हनि खे इहो अहसासु न ॾियो त हू सुपीरियर आहिनि ऐं औरत जेका आहे पेर जी जुती आहे, इहे न हुजणु खपे। पोइ इहे ई मर्द पंहिंजी माउनि खे, भेणुनि खे, पोइ वरी ज़ालूं थियूं अचनि, उन्हनि खे पंहिंजी नौकिराणियूं था सम्झनि, पंहिंजो हक़ था सम्झनि, त इहे त आहिनि ई असांजो कमु करण जे लाइ। ईअं कोन्हे, इंसानु अशरफुल मख़लूक़ात आहे, अलाह सभिनी खे हिकु जहिड़ी इज़त ॾिनी आहे, हिकु जहिड़ो दर्जो ॾिनो आहे। प्यार ऐं मुहबत सां, इंसानियत सां घर जा सभु कमु करणु सभिनीनि ते फ़र्ज़ु आहिनि। पर ठीकु आहे, जेकॾहिं असांजूं माइरूं या भेनरूं पंहिंजे भाइरनि जा या पुटनि जा कमु कनि थियूं, हिन में को ऐब बि कोन्हे, पर इन जो इहो मतिलबु न आहे त उन्हनि खे फॉर ग्रांटेड वरितो वञे त बसि इहे त आहिनि ई इन कम लाइ। इहो माउ जो फ़र्ज़ु आहे, पीउ जो फ़र्ज़ु आहे, वॾा जेके फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त सभिनी नंढड़नि ॿारनि खे हिकु जहिड़ी तरबियत ॾियनि। भेण अगरि सफ़ाई थी करे त भाउ खे चओ डस्टिंग करे, भेण अगरि कपिड़ा धोई ढेर कया आहिनि त भाउ खे चओ त पंहिंजा कपिड़ा खणी घटि में घटि वेठे रखे, पंहिंजा कपिड़ा इस्त्री करे। त इहे आदतूं सुठियूं आदतूं आहिनि। मां कोई ख़ुदा न ख़ास्ता औरतुनि वारी कंहिं तंज़ीम सां वास्तो नथी रखां, मां उन्हनि जे न ख़िलाफ़ न हामी आहियां, पर मुंहिंजी पंहिंजी ज़ाती सोच आहे ऐं मुंहिंजे दीन जी इहा तालीम आहे त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजा कम पंहिंजे मुबारक हथनि सां कनि था, पंहिंजी बीबियुनि जी हेल्प कराइनि था घर जे कमनि में, त पोइ असांजा पुट, असांजा छोकिरा, असांजा मर्द मथां न लथा आहिनि। सो इहा ई अॼु जी चङी ॻाल्हि। मूंखे उमेदु आहे त कंहिं बि दिलि में न कयो हूंदो, कंहिं बि हिनखे नेगेटिव साइड ते न वरितो हूंदो। प्लीज़ इंसान खे इंसान करे पालियो त हू ख़ुदि कफ़ील हुजे, कंहिंजो मुहताज न हुजे, वेठो न हुजे ॿई हथ झलियूं त को ॿियो अचे त मुंहिंजी मदद करे वञे, ईअं न हुजणु खपे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।